कंहिं ॻोठ में हिकिड़ो चरियो हूंदो हुयो। हमेशह इहो पियो चवंदो हुयो त टीटक वठंदुसि, झिरकी मारींदुसि, टीटक वठंदुसि, झिरकी मारींदुसि। ॻोठ वारा उन मां तंग थी विया। आख़िरकार घर जा जेके मालिक हुया उनखे हिकु डॉक्टर वटि वठी विया। डॉक्टर उनजो इलाजु कयो ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ जॾहिं डॉक्टर इहो सम्झो त हाणे उनजी कुझु तबियत बहितर आहे, त डॉक्टर पुछियुसि त जॾहिं हितां इस्पताल खां वापसि वेंदे त पोइ तूं छा कंदे? उन चरे शख़्स चयो त जॾहिं मां वापसि वेंदुमि त शादी कंदुमि। वाह वाह, ज़बरदस्त। डॉक्टर सम्झो त शायदि हिन जी तबियत में कुझु बहितरी अची वई आहे। अच्छा, पोइ शादी करण खां पोइ छा कंदे? चयईं त शादी करण खां पोइ मूंखे ॿार थींदा, उन्हनि ॿारनि खे मां स्कूल में दाख़िला वठाए ॾींदुसि। अच्छा, पोइ उन्हनि जी जॾहिं सालगिरह जा ॾींहं ईंदा त मां उन्हनि जी सालगिरह मल्हाईंदुमि। डॉक्टर साहिबु ॾाढो ख़ुशि थियो। डॉक्टर पुछियुसि त जॾहिं सालगिरह मल्हाईंदे त पोइ उन चरे शख़्स चयो त मूंखे माइट तोहफ़ा ॾींदा। उन्हनि तोहफ़नि में ॿारनि जूं शर्टूं बि हूंदियूं ऐं चढियूं बि हूंदियूं, ऐं उन्हनि चढियुनि में रबड़ हूंदा, उहे रबड़ कढंदुसि, उन्हनि मां टीटक ठाहींदुसि ऐं झिरकी मारींदुसि। दोस्तो, तव्हां सम्झी सघो था त जॾहिं हुन इहा ॻाल्हि कई आख़िर में त झिरकी मारींदुसि, त उनखां पोइ डॉक्टर उनखे कहिड़ा लफ़्ज़ चया हूंदा, तव्हां सुठे नमूने सम्झी सघो था।